अम्बियाई वल मुरसलीन नबीना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि स्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िहि व नफ़ख़िहि व नफ़ख़िहि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अरसलना मिन क़ब्लिका मिर रसूलिन इल्ला नूही इलैहि अन्नहु ला इलाहा इल्ला अना फ़अबुदून। वन अबी दरदाए रज़ियल्लाहु अन्हु क़ाल औसानी खलीली रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्ला तुश्रिक बिल्लाहि शैअ व इन क़ुतिअत व हुर्रिक़त। रवाहु इब्न माजा बिसनदिन सहीह। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मन रब्बि ज़िदनी इल्मा सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। हर क़िस्म जे हमदई सनाई तारीफ़ जे लाइक़ फ़क़त अल्लाह सुब्हानहु व तआला जी ज़ात आ। ओही ख़ालिक़ा, ओही मालिका, ओही राज़िक़ा, ओही कुल कायनात जो दाता दस्तगीर गौस मददगार हलाईंदड़ पालींदड़ आहे। हुन जी उलूहियत में, उन जी रुबूबियत में, उन जे अस्मा व सिफ़ात में उन जो को शरीक, को सानी, को भांगे भाईवार नाहे। लातादाद बेशुमार दुरूद ऐं सलाम हुजनि सैयदुल अंबिया इमामुल अंबिया सरवर कायनात फ़ख्र मौजूदात इमाम आज़म क़ायद आज़म मुर्शिद आज़म जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस थे, जिनके अल्लाह सुब्हानहु व तआला असां इंसाननि जी हिदायत रहबरी ऐं रहनुमाई जे लाइ ख़ातमुन नबीयीन यानी आख़िरी पैगम्बर ऐं रहमतुल लिल आलमीन बनाए करे मोकिलियो आहे। हम्दो सना ऐं सलातो सलाम खां पोइ वाजिबुल एहतराम अज़ीज़ सामिन किराम दोस्तो भाइरो बुज़ुर्गो, अॼोकी हिन मजलिस लाइ, हिन निशिस्त लाइ ऐं ओ उनवान दीन इस्लाम जो इंतिहाई अहम ऐं बुनियादी उनवान आहे। मुख़्तसर लफ़्ज़नि में ईअं सम्झो त दीन इस्लाम जी सॼी इमारत उन उनवान ऐं उन मौज़ू ते क़ाइमु आहे। दीन इस्लाम जे अंदरि निमाज़ हुजे, रोज़ो हुजे, हज हुजे, सदको ख़ैरात हुजे, जिहाद हुजे, इस्लामी हुकूमत जा मामलात हुजनि, ज़िंदगी जे कंहिं बि शोबे जी ॻाल्हि हुजे, उहे सारियूं ॻाल्हियूं इस्लाम जे मुताबिक़ हुजनि, पर उहा हिकु शइ कढी छॾिजे त इस्लाम नाक़िस आहे। तव्हां सम्झी विया हूंदव त इहो उनवान अक़ीदा तौहीद जो उनवान आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला जी वहदानियत, अल्लाह सुब्हानहु व तआला जी हिकिड़ाई, अल्लाह सुब्हानहु व तआला जी ज़ात जी सुञाणप ऐं मारिफत, तौहीद बारी ताला के सम्झण खां सवाइ कंहिं बि मुस्लमान जो ईमान इस्लाम नामुकमल आहे। तौहीद बारी ताला केॾी अहम ऐं ज़रूरी शइ आहे, इन ॻाल्हि जो अंदाज़ो तव्हां इन शइ मां लॻाए सघो था त अल्लाह सुब्हानहु व तआला हिन काइनात ते, हिन धरतीअ ते जेके बि नबी सॻोरा मोकिलिया, जेके बि अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम मबूस कया विया, इंसानियत जी इस्लाह लाइ, माण्हुनि खे गुमराही मां कढी करे हिदायत जी तरफ़ आणण लाइ जिन बि नबी सॻोरनि खे मबूस कयो वियो, उन्हनि सभिनि जी दावत जो आगाज़ ऐं शुरूआत तौहीद बारी ताला हुई। सभ खां पहिरीं शइ जी तरफ़ हर नबीअ दावत ॾिनी, इबादतुनि खां पहिरीं, मुआशरे जी इस्लाह खां पहिरीं, जंहिं शइ ॾे सभ खां पहिरीं दावत ॾिनी उहा तौहीद बारी ताला हुई। क़ुरान मजीद इन शइ जी गवाही ॾिए थो
सूरत अल-अंबिया खोलियो, उन जे अंदरि अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो, वमा अरसलना मिन क़ब्लिका मिन रसूलिन इल्ला नूही इलैहि अन्नहु ला इलाहा इल्ला अना फ़अबुदून। त असांजे हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खां अॻु असां जेको बि नबी मोकिलियो, पैगंबर मोकिलियो, रसूल मोकिलियो, उन जी तरफ़ असां जेकी पहिरीं वही कई, उन जो जेको पहिरियों पैगाम हो, उन जी जेकी पहिरीं दावत हुई, उहा छा हुई? ला इलाहा इल्ला अना फ़अबुदून। उहा इहा दावत हुई त उहे पंहिंजी उम्मत खे ॿुधाइनि त अल्लाह सुब्हानहु व तआला खां अलावा को बि इलाह न आहे, को बि माबूद न आहे। माण्हुनि जो रब अल्लाह हुआ, माण्हुनि जो महबूद अल्लाह हुआ, पूरी इंसानियत जो, पर पूरी काइनात जो ख़ालिक अल्लाह हुआ, काइनात जो निज़ाम हलाईंदड़ अल्लाह हुआ, नफ़े नुक़सान जो मालिक अल्लाह हुआ, रोज़ी ॾियण वारो अल्लाह हुआ, रोज़ीअ में कुशादगी ॾियण वारो बि अल्लाह हुआ, रोज़ीअ में तंगी ॾियण वारो बि अल्लाह आहे। इज़तूं बि रब जे हथ में आहिनि, ज़िलतूं बि रब जे हथ में आहिनि, उरूज बि अल्लाह ॾिए थो, ज़वाल बि अल्लाह ॾिए थो। हर शइ जो मालिक ऐं ख़ालिक ऐं हर शइ ते क़ादिर फ़क़ति अल्लाह जी ज़ात। हर नबीअ जी दावत इहा हुई। क़ुरान मजीद खे तव्हीं शुरू खां वठी करे आख़िर ताईं खोले ॾिसो, अल्लाह सुब्हानहु व तआला जिन जिन नबियुनि जा वाक़िया क़ुरान मजीद में ज़िक्र करणु फरमाया आहिनि, उन्हनि वाक़िअनि जे अंदरि सभ खां पहिरीं शइ जेकी तव्हांखे मिलंदी उहा इहा ई मिलंदी त हर नबीअ पंहिंजी क़ौम खे इहो चयो, या क़ौम अबुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन गैरुहु, ए मुंहिंजी क़ौम अकेले अल्लाह जी इबादत कयो, अल्लाह खां अलावा तव्हांजो को इलाह न आहे, को महबूद न आहे, को धणी न आहे, को दस्तगीर न आहे, को मददगार न आहे, को पालनहार न आहे। ऐं दीन इस्लाम उन जे अंदरि तव्हां मुतालियो कयो, क़ुरान मजीद जो, अहादीस मुबारका जो मुतालो कयो, तव्हांखे इहा शइ मिलंदी त दीन इस्लाम जो पहिरियों बुनियाद बि तौहीद आहे, माण्हूअ जे नजात ऐं छुटकारे जो ऐं जहन्नम जे अज़ाब खां बचाव जो ज़रियो बि तौहीद आहे, अमलनि जी क़बूलियत जो ज़रियो बि तौहीद आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला जी रहमत खे हासिल करण जो ज़रियो बि तौहीद आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला खे राज़ी करण जो ज़रियो बि तौहीद आहे, जन्नत खे हासिल करण जो ज़रियो बि तौहीद आहे, ऐं दोज़ख जे अज़ाब खां बचाव जो ज़रियो बि फ़क़ति तौहीद आहे। ऐं इहा तौहीद हुई जंहिंजे करे ॿिन्ही जहाननि जे सरदार मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां 23 साल पूरा माण्हुनि दुश्मनियूं कयूं, मुखालफ़तूं कयूं, मुहादा अटकाया, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे तरह तरह जूं अज़ियतूं ऐं तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं इन तौहीद जी ख़ातिर। न त सीरत जे किताबनि खे तव्हां पढ़ो, सीरत जो मशहूर ऐं मारूफ़ किताब आहे अर्रहीक़ुल मख़्तूम, मौलाना सफ़ीउर रहमान मुबारकपुरी रहमतुल्लाहि अलैहि उन जो मुसन्निफ़ आहे। उन किताब जो तव्हां मुतालो कयो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो अख़लाक़, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो किरदार, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत हुन बयानु कई आहे तफ़सील सां, ऐं ॿिनि हिसनि जे अंदरि बयानु करे थो, नुबूअत खां अॻु ऐं नुबूअत खां पोइ। नुबूअत खां अॻु वारो हिसो जेॾी महिल तव्हां पढ़ंदव त तव्हांखे इहा ॻाल्हि उन में मिलंदी त हे मके जा माण्हू चवंदा हुआ त असांजे हिन शहर मके जे अंदरि जेकॾहिं को बा अख़लाक़ नौजवान आहे त उहो मुहम्मद आहे, जेकॾहिं बा किरदार आहे त उहो मुहम्मद आहे, जेकॾहिं अमीन ऐं अमानतदार आहे त उहो मुहम्मद आहे, जेकॾहिं सादिक़ ऐं सचो आहे त उहो मुहम्मद आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी 40 साल पूरी ज़िंदगी जेकी नुबूअत खां पहिरीं वारी आहे उन में तव्हांखे नज़र ईंदो त मुशरिक मके जा सभु माण्हू अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी तारीफ़ कंदा हुआ, अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी वाखाण कंदा हुआ, अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो हर मजलिस में ज़िक्र ख़ैर कंदा हुआ ऐं चवंदा हुआ ही सादिक़ा, ही अमीना, ही परहेज़गार आहे, ही असांजे क़ौम जो बहितरीन नौजवान आहे। पर उहे साॻिया माण्हू 40 सालनि खां पोइ जॾहिं नुबूवत अता थिए थी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कोहे सफ़ा ते चढ़नि था ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला जे हुक्म खे पूरो कंदे व अंदर अशीरतकल अक़रबीन, इन हुक्म खे पूरो कंदे पंहिंजे क़ौम खे गॾु कनि था ऐं गॾु करे चवनि था
त मुंहिंजा क़ौम वारो सभ खां पहिरीं तव्हां मूंखे इहो ॿुधायो कैफ़ तजिदूनी फ़ीकुम, मुंहिंजो अख़लाक़ तव्हां में कीअं रहियो आहे, मुंहिंजो किरदारु तव्हां में कीअं रहियो आहे, मुंहिंजे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे। क़ौम चवे थी त असां त तव्हांखे सदाईं सचो ॾिठो आहे, सदाईं तव्हांखे अमीन ॾिठो आहे। जेकॾहिं तव्हीं ईअं चओ त हिन जबल जे मथां जंहिं ते तव्हां बीठा आहियो इन जे पोयां को लश्कर आहे, असां ते हमिलो करण वारो आहे, त बि असीं मञींदासीं, छो त हमेशह तव्हां असां सां सच ॻाल्हायो आहे, तव्हांजो अख़लाक़ आला रहियो आहे, तव्हांजो किरदारु आला रहियो आहे। तव्हां असांजे हिन क़ौम में, पर हिन पूरे मके जे शहर में हर दिलि अज़ीज़ माण्हू आहियो, हर हिक खे पसंदि आहियो, हर हिकु माण्हू तव्हां मां राज़ी आहे, हर हिकु माण्हू तव्हां मां ख़ुशि आहे। को कंहिंखां नाराज़ आहे, को कंहिंखां नाराज़ आहे, को कंहिंखां नाराज़ आहे, पर मके जे अंदरि हिकिड़ो माण्हू आहे जंहिंखां सभु राज़ी आहिनि, उहे तव्हीं आहियो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ए गवाहियूं ॾियण वारा माण्हू। पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, पोइ जेकॾहिं तव्हां मुंहिंजे अख़लाक़ ऐं किरदार खे मञियो पिया, मूंखे सचो तस्लीम कयो पिया, मूंखे अमीन सम्झो पिया, त पोइ आउं तव्हांजे साम्हूं ऐलान थो कयां, इन्नी नदीर लकुम बैन यदै अज़ाबिन शदीद, अलाह साईं मूंखे नबी करे उमाणियो आहे, मूंखे रसूल करे उमाणियो आहे, आउं तव्हांखे अलाह जे अज़ाब खां डिॼारणु आयो आहियां, ऐं आउं इहो ऐलान कयां थो, क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू। सही इब्न हिब्बान जी रिवायत आहे, कोहे सफ़ा ते पहिरीं दावत ऐं पहिरियों पैगाम नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इहो आहे, क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू, ला इलाहा इल्लल्लाह चओ तव्हीं कामयाब थी वेंदव, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो तव्हां कामयाब थी वेंदव। अलाह तव्हांजो रब आहे, उहो ई तव्हांजो मालिक आहे, उहो ई तव्हांजो ख़ालिक आहे। न वद सुआ यगूस यऊक नसर जे हथ में कुझु आहे, न को तव्हांजे हिननि बुतनि लात मनात उज़ा हुबुल जे हथ में का शइ आहे, ए त तव्हां पंहिंजे हथनि सां ठाहिया आहिनि, ए न नफ़े जा मालिक आहिनि न नुक़सान जा मालिक आहिनि। तौहीद जो आवाज़ो जेॾी महिल प्यारे पैगंबर बुलंद कयो, 40 साल ज़िंदगीअ जा गुज़ारियऊं पंहिंजे क़ौम में, ऐं 40 सालनि ताईं जेके इहा गवाही ॾींदा रहिया न त तव्हीं सचा आहियो, तव्हीं अमीन आहियो, इन तौहीद जे हिकिड़े आवाज़ ते समूरा मुखालिफ़ थी विया, समूरा मुखालिफ़ थी विया। पहिरीं मुखालिफ़त घर मां थिए थी। अबू लहब चाचो आहे, अबू लहब चाचो आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे सख़्त लफ़्ज़ चवे थो, तब्बन लका साइरिल यौम, तूं तबाह थी वञी, तूं बर्बाद थी वञी, छा इन ॻाल्हि लाइ तो असांखे गॾु कयो, तूं छा थो सम्झी त असीं तुंहिंजी इन हिकिड़ी ॻाल्हि जे करे पंहिंजे अबनि ॾाॾनि जे दीन खे छॾे ॾींदासीं। हीअ असांजा बुत जिन खे असांजा अबा ॾाॾा वक़्त खां पूॼींदा अचनि, छा असीं उन दीन खे तर्क कंदासीं, असीं तुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कंदासीं। मुखालफ़त शुरू थिए थी, ऐं पोइ इन मके जी सरज़मीन में मुंहिंजा भाइरो इन तौहीद जे करे काइनात जे अज़ीम तरीन इंसान, इमामनि जे इमाम, मुर्शिदनि जे मुर्शिद, पर पूरी काइनात जे सरदार मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते इन तौहीद जे करे पत्थर बि वसाया विया। इन तौहीद जे करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिस्म मुबारक ते जानवरनि जा किना ओझ बि उछलाया विया। इन तौहीद जे करे प्यारे पैगंबर खे शाइर बि चयो वियो। इन तौहीद जे पैगाम जे करे प्यारे पैगंबर खे मजनून ऐं पागल बि नऊज़ बिल्लाह चयो वियो। इन तौहीद जे करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नियाणियुनि जा निकाह टुटनि था। इन तौहीद जे करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते मके जी सरज़मीन एतिरी तंग कई वञे थी जो जंहिं सरज़मीन में ॼावा हुआ, जंहिंमें निपना हुआ, जंहिंमें वॾा थिया हुआ, जेको आबाई वतन हो, उन मां नेठि मजबूर थी अल्लाह जे हुक्म सां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे वञनि था। मके खे छॾे मदीने वञी रवाना थियनि था। ऐं पोइ अल्लाह साईं नेठि उहो ॾींहुं आणे थो जो सन 9 हिजरी में मको फतह थिए थो। ऐं उहो मको जेको कंहिं वक़्त में कुफर जो गढ़ हो, शिरक जो गढ़ हो, उन मके जे अंदरि 22 सालनि जी ॾींहुं राति जी महिनत खां पोइ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह फतह याब करे थो, अल्लाह सुब्हानहु व तआला कामयाब करे थो। जंहिं बैतुल्लाह जे अंदरि 360 बुत रखियल हुआ, सही बुखारी जी हदीस आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ में लठ आहे। मको जंहिं साल फतह थियो आहे, उन ॾींहुं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मके जे अंदरि दाख़िल थियनि था। हथ अल्लाह नबी जे हथ में लठ मौजूदु आहे। उन लठ सां बुतनि खे किराईंदा वञनि था ऐं पढ़ंदा वञनि था, वक़ुल जाअल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा। ऐं मुंहिंजा हबीब चओ त अॼु हक़ अची वियो, बातिल फना थी वियो, ऐं बातिल खे फना थियणो आहे, बातिल खे ख़तमु थियणो आहे। ओहो बैतुल्लाह, ओहो मको जंहिं मां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे कढियो वियो, लोधियो वियो, प्यारे पैगंबर खे
उन बैतुल्लाह जे अंदरि निमाज़ पढ़ण खां मना कयो वियो, बल्कि निमाज़ जी हालत में ओझरी ऐं किन उछलाया विया। अलाह साईं उन मके जे अंदरि फतह याब करे अलाह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे आंदो ऐं उहो बैतुल्लाह जंहिंजे अंदरि 360 बुत रखियल हुआ उन ते बिलाल चढ़ी करे तौहीद वारो आवाज़ो बुलंद कयो, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, अल्लाह सभिनि खां वॾो आहे, अल्लाह सभिनि खां वॾो आहे, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, ऐं गवाही ॾियां थो त अल्लाह अकेलो आहे, अल्लाह वहदहु ला शरीक आहे, व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, ऐं गवाही ॾियां थो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा सचा रसूल आहिनि। अर्ज़ु करण जो मक़सदु इहो त जेसीं ताईं मोहम्मद बिन अब्दुल्लाह हुआ तेसीं ताईं मके वारनि खे प्यारा हुआ, पर जॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह थिया ऐं तौहीद जो आवाज़ बुलंद कयूं पंहिंजी क़ौम मुखालिफ़ थी वई। 13 साल पूरा अज़ियतूं ॾिनियूं वयूं। उहो ॾींहुं बि आयो हो जॾहिं अबू तालिब वटि सभु जा सभु गॾु थी करे आया ऐं अची करे चयूं त पंहिंजी भाइटे खे रोक। पहिरीं लालच जो हथियार इस्तेमालु कयूं, पहिरीं लालच ॾिनऊं, उन खां पोइ ख़ौफ़ जो हथियार। लालच कीअं ॾिनऊं त मुहम्मद खे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं हिननि खे पैसो ऐं दौलत खपे असीं ॾियण लाइ तयारु आहियूं। असां निकाह करणु चाहे थो त असीं कंहिं मके जे सरदार जी हिकु न जेतिरियूं चवंदो ॾियाणियूं असीं हिनखे निकाह में ॾियण लाइ तयारु आहियूं। टई शयूं इंसान जी कमज़ोरी आहिनि। अंदाज़ो लॻायो त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तौहीद जे पैगाम खां बाज़ रखण जे लाइ केॾियूं कोशिशूं कयूं वयूं। पैसे जी लालच, सरदारी जी लालच, औरत जी लालच, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन्हनि लालचनि मां कंहिं बि लालच में न आया। हाणे वरी ख़ौफ़ जो हथियार इस्तेमालु कयो, डपु ख़ौफ़ ॾियूं हिननि खे मन रुकिजी वञनि। अबू तालिब खे चऊं त पंहिंजे भाइटे खे रोक, न त असां या त क़ैद में विझंदासींसि न या त क़त्ल कंदासींसि। एॾी वॾी धमकी। अॼु असांखे दीन ते अमल कंदे का थोरी तकलीफ़ पुॼे असीं मस्जिद दर छॾे वेंदा आहियूं, इबादत छॾे वेंदा आहियूं, निमाज़ छॾे वेंदा आहियूं। थोरी सर्दी लॻे थी त फजर ते अचणु अमरा छॾे ॾिनो, पर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते तौहीद जी ख़ातिर केॾियूं तकलीफ़ूं आहिनि। लालच जो हथियार इस्तेमालु कयूं, ॾिठूं इहो वार नथो हले त ॿिए नंबर ते चयूं त हाणे हलूं था अबू तालिब ॾे। चाचो अथसि, हमेशह उहो ई हिन जो मददगार बनियो आहे, उहो ई असांखे रोकींदो रहे थो। ऐं अबू तालिब बि उन वक़्तु कुरैश मक्का जे अंदरि हिकिड़ी हैसियत रखंदो। आया ऐं चयूं पंहिंजे भाइटे खे रोक, असांजे बुतनि खे घटि वधि न ॻाल्हाए, असांजे अबनि ॾाॾनि जे दीन खे ग़लति न चवे, न त या त क़ैद कंदासीं या क़त्ल कंदासीं, ऐं पोइ तूं विच में न अचिजांइ। वॾी धमकी, पीरसन माण्हू हो ऐं उन धमकीअ खां ख़ौफ़ ज़दा थियो ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे नियापो उमाणी, पैगाम उमाणी, पाण सगोरा आया ऐं चयईं त भाइटे हाणे मुंहिंजे इन पोड़नि कुल्हनि ते एतिरो बार न विझ जो आउं खणी न सघां, आउं खणी न सघां, एतिरो बार न विझ। तुंहिंजी क़ौम वारा आया हुआ ऐं ही शयूं चई विया आहिनि। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ख़बर न कहिड़ो जवाबु ॾिनो। सीरत जो किताब रहीकुम मख़तूम खणी ॾिसो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मुंहिंजा चाचा, जेकॾहिं मुंहिंजी क़ौम ॾींहं जो कोशिशि करे आसमान मां सिज लाहे वठे ऐं राति जो कोशिशि करे चंड लाहे वठे, मुंहिंजे साॼे हथ में सिज रखनि, खाॿे हथ में चंड रखनि, तब आउं ला इलाहा इल्लल्लाह जी दावत खां बाज़ कोन ईंदुसि, आउं बाज़ कोन ईंदुसि। मूंखे न पंहिंजे सिर जी परवाह आहे, न पंहिंजे जान जी परवाह आहे। ऐं जेकॾहिं तव्हां बि थकी पिया आहियो, कमज़ोर थी पिया आहियो, रब मुंहिंजो मददगार आहे। अबू तालिब जेॾी महिल इहे लफ़्ज़ ॿुधे थो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अखियुनि में आब आहे, पाणी आहे, ऐं इहे लफ़्ज़ ज़ुबान मां जारी आहिनि त आउं पंहिंजी दावत खां बाज़ कोन ईंदुसि, भले मुंहिंजे साॼे हथ में सिज रखनि ऐं खाॿे हथ में चंड रखनि। त अबू तालिब चयो त भाइटिया पोइ वञ, पंहिंजे कम खे जारी रख, ऐं जेसीं ताईं मूंखे सघ आहे, मुंहिंजी हयाती आहे, आउं तुंहिंजो मददगार आहियां। अंदाज़ो त लॻायो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे इन तौहीद खां बाज़ रखण जे लाइ, शिरक जी मुज़म्मत खां रोकण जे लाइ केॾियूं न कोशिशूं कयूं वयूं। 13 साल उहे तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं। ऐं वरी मुख़्तसर ॿुधाईंदो हलां, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी इज़त ते हमला थिया। अॼु असांखे को गुथो लफ़्ज़ चई वञे नाराज़ थी पऊं था, कावड़िजी पऊं था, ॻाल्हाइण छॾे ॾियूं था उन माण्हूअ सां, पर पूरा 13 साल मके जा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे मजनून चयो वियो, चरियो चयो वियो, दीवानो चयो वियो, शाइर चयो वियो, साहिर जादूगर चयो वियो, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे मिशन खे जारी रखियो।
तक़रीबन 17 जे क़रीब कातलाना हमला थिया। कातलाना हमलो सम्झो था, मारण लाइ हमला कयूं, लिकी करे हमला कयूं, मारण जे लाइ माण्हू मोकिलियऊं। पर अलाह साईं वल्लाहु यासिमुका मिनन नास, अलाह साईं पंहिंजो वाइदो पूरो कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिफ़ाज़त थींदी रही। तक़रीबन 23 जे क़रीब जंगूं लॻियूं वॾियूं, जंहिंमें दू बदू हथियार खणी विड़िया। बदर छाला लॻी सोचिजो, ओद छाला लॻी, आज़ाब छाला लॻी, हुनैन छाला लॻी, ये सारियूं जंगूं छो लॻियूं? 100 जे क़रीब नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सरिया कया, सरिया यानी लश्कर मोकिलियऊं दुश्मननि सां मुक़ाबले जे लाइ। 17 कातलाना हमला, 23 वॾियूं जंगूं, 100 जे क़रीब जंगी मुहिमूं ऐं हमला, ए सभु छाला कया विया? तौहीद जो रस्तो रोकण जे लाइ, तौहीद जो रस्तो रोकण जे लाइ। केॾी वॾी मुखालफ़त कई वई। ऐं अॼु असां हिन तौहीद खे एतिरो सादो सम्झो आहे जो असां सिर्फ़ु तौहीद जो माना ऐं मफ़हूम सम्झण जे लाइ तयारु कोन आहियूं। मुंहिंजा भाइरो, जेकॾहिं तौहीद जो मतिलबु सिर्फ़ु इहो हो त कलमो पढ़णो आहे, नमाज़ पढ़णी आहे, रोज़ो हज ज़कात करणी आहे, त इहो को ॾुखियो कमु कोन हो। मके जा मुशरिक करे विझंदा, छो त उहे असां खां वधीक अरबी ॼाणींदा हुआ। नबी साईं फरमाए थो क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह चओ, तुफ़्लिहू, कामयाबु थी वेंदो। सही इब्न हिब्बान जी हदीस आहे, कामयाबु थी वेंदो। पर हुननि कलमो न पढ़ियो, छो त हुननि खे ख़बर हुई त तौहीद खे अपनाईंदासीं, शिरक खे छॾींदासीं, त पोइ असांखे पंहिंजी मर्ज़ी हलाइण जो इख़्तियार कोन हूंदो। असांखे पंहिंजी पूरी ज़िंदगी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्मनि जे मुताबिक़ गुज़ारणी पवंदी। असां सम्झूं था त असां कलमो पढ़ियो आहे, मुस्लमान आहियूं, बसि असांजी तौहीद ख़ालिस आहे, असांखे नजात मिलणी आहे, नबी साईं जी शफ़ाअत मिलणी आहे। मुंहिंजा भाइरो, इहा सभु ख़ाम ख़्याली आहे, इहा ख़ाम ख़्याली अथव। जेसीं ताईं तौहीद जे माना ऐं मफ़हूम खे सही तरह न सम्झंदव, शिरक खां पंहिंजे पाण खे न बचाईंदव, न निमाज़ क़बूल आहे, न रोज़ो क़बूल आहे, न हज ज़कात क़बूल आहे, न को अमल क़बूल आहे, न नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी शफ़ाअत नसीब थींदी, न इंसान जन्नत में वेंदो, न दोज़ख जे अज़ाब खां बची सघंदो। इन्हनि सभिनी शयुनि जा दलील ॾींदुसि, इन्हनि सभिनी शयुनि जा दलील ॾींदुसि। शिरक जेकॾहिं अक़ीदे में मौजूदु आहे, पहिरीं त तौहीद खे सम्झंदा हलो। तौहीद जा 3 क़िस्म अथव वॾा, तौहीद उलूहियत, रुबूबियत, अस्मा व सिफ़ात। उलूहियत जो मतिलबु इहो आहे त इबादत जेकी आहे ज़ुबान सां कजे, जिस्म सां कजे, माल सां कजे, ख़ालिस अल्लाह तबारक व तआला जे लाइ। उन में अल्लाह ताला जो को शरीक कोन्हे। कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। ए मुंहिंजा हबीब चई ॿुधा पंहिंजी उम्मत खे त मुंहिंजी नमाज़, मुंहिंजो रोज़ो, मुंहिंजी क़ुर्बानी, मुंहिंजो जीअण ऐं मरण फ़क़ति अल्लाह जे लाइ आहे, फ़क़ति अल्लाह जे लाइ। नमाज़ूं अल्लाह लाइ, सदका ख़ैरातूं अल्लाह लाइ, नज़र, न्याज़, बासूं, इहे सभु अल्लाह ताला जी ज़ात जे लाइ। अॼु मुस्लमान जो हाल इहो आहे, ख़ैरात करे थो, उनखे नालो ॾिए थो न्याज़ जो, ऐं वरी इहो सोचे थो त मतां ॿियो केरु न खाए त वरी छा चवंदो आहे, नज़र अल्लाह न्याज़ हुसैन। नज़र अल्लाह जी आहे, न्याज़ हुसैन जो आहे रज़ी अल्लाहु अन्हु। नज़र अल्लाह न्याज़ हुसैन। हालांकि नज़र ऐं न्याज़ ॿिन्हिनि लफ़्ज़नि में को फ़र्क़ु कोन अथव। नज़र चइबो आहे बास खे, न्याज़ बि चइबो आहे बास खे। बास छा हूंदी आहे? असां सोचींदा आहियूं कॾहिं त यार मुंहिंजो फलाणो कमु थी वियो त आउं अल्लाह जे राह में छेलो क़ुर्बान कंदुसि या का शइ ॾींदुसि, इनखे बास चइबो आहे सिंधी में। अरबीअ में नज़र चइबो आहे, फारसी में न्याज़ चइबो आहे। नज़र बि अल्लाह ला, न्याज़ बि अल्लाह ला, बास बि अल्लाह ला। ग़ैरुल्लाह ला का शइ नथी करे सघे इबादत मां, न ज़ुबानी, न माली, न जिस्मानी। ज़ुबान सां असीं ज़िक्र कयूं था, क़ुरान मजीद पढ़ूं था, अल्लाह साईं जी हमद ऐं साराह कयूं था, या अल्लाह ला ख़ासि आहे। इख़्तियार न आहे असांखे जो असां अल्लाह जी तारीफ़ जेकी करणी आहे उहा ॿिए जी कयूं। उनखां पोइ जिस्मानी इबादतूं जेके बि आहिनि, जंहिंमें निमाज़ अची वञे थी, जंहिंमें जिहाद अची वञे थो, तबलीग अची वञे थी, ख़िदमत ख़ल्क़ अची वञे थो, ज़ुबानी इबादतूं, उनखां पोइ जिस्मानी इबादतूं समूरियूं कयल आहिनि अल्लाह ताला लाइ, ॿिए लाइ न आहिनि। अस्मा व सिफ़ात, सुहिणा नाला ऐं सिफ़तूं जेके अल्लाह ताला पंहिंजे लाइ बयानु कया आहिनि क़ुरान हदीस में, उहे अल्लाह ताला लाइ ख़ासि आहिनि। वहाब यानी अता कंदड़, दाता, कहिड़ा? अल्लाह हुआ।
दस्तगीर माना मुश्किल में मदद करण वारी ज़ात अल्लाह जी आहे। वहीं यमसस्कल्लाहु बिज़ुर्रिन फला काशिफ़ लहू इल्ला हू। ए बाना जेकॾहिं तोखे तकलीफ़ पहुचे त तुंहिंजी तकलीफ़ खे अल्लाह खां अलावा को टारींदड़ न आहे। तकलीफ़ टारींदड़ अल्लाह ताला जी ज़ात आहे। त ईअं चइजे त भई फलाणो अल्लाह बि मदद करे थो पर फलाणो बि दस्तगीर आहे त पोइ तौहीद ख़ालिस कान रही। गौस यानी मददगार अल्लाह ताला जी ज़ात आहे। ग़रीब नवाज़ यानी ग़रीब खे नवाज़ण वारी अल्लाह जी ज़ात आहे। गंज बख़्श यानी ख़ज़ाना ॾींदड़ अल्लाह ताला जी ज़ात आहे। त मुंहिंजा भाइरो न इबादत में अल्लाह जो को शरीक अथव, न रुबूबियत यानी काइनात जो निज़ाम हलाइण में अल्लाह ताला जो को शरीक आहे, न अस्मा व सिफ़ात में अल्लाह ताला जो को शरीक आहे। इबादत अल्लाह जे लाइ, रुबूबियत यानी काइनात जो निज़ाम फ़क़ति अल्लाह हलाए पियो। ख़ालिक उहो आहे, मालिक उहो आहे, रोज़ी रसाईंदड़ उहो आहे, इज़त ऐं ज़िल्लत जो मालिक उहो आहे। न्याणियूं पुट उहो ॾिए थो। या बोली मई शाह इनाथा व या बोली मई शाह दुकूर औ ज़वीजुम दुकरान व इनाथा। जंहिंखे वणे पुट ॾे, जंहिंखे वणे न्याणियूं ॾे, जंहिंखे वणे ॿई ॾे, जंहिंखे वणे बे औलाद करे छॾे। ग़ैरुल्लाह खे को इख़्तियार कोन्हे। माण्हू चवंदा आहिनि वीचारा असांजा सादा बोझ, वञ भिटाई ते पुटु मिलंदी, हालांकि हुन वीचारे खे पाण खे औलाद हुई कोन। अली हजवेरी माण्हू उते वेंदा आहिनि लाहौर में इन लाइ त औलाद मिलंदो, हालांकि उनखे पंहिंजो औलाद हुई कोन, उनखे पंहिंजो औलाद हुई कोन। ऐं तजुब इहो आहे त जेके ख़ुदि बे औलाद मरी विया मुस्लमान उन्हनि खां औलाद वेठो घुरे। मुंहिंजा भाइरो दोस्तो, अवलिया अल्लाह जो असीं एतिराम कयूं था, उन्हनि जी शान खे मञूं था, पर इहा ॻाल्हि यादि रखिजो वली केॾे बि मक़ाम ऐं दर्जे ते छो न हुजे, अल्लाह सुब्हानहू व तआला जे कंहिं बि इख़्तियार में ज़र्रे बराबर बि शरीक कोन अथव। उहो असां जहिड़ो इंसानु आहे। फ़र्क़ु इहो आहे त हुन इबादत करे अलाह खे राज़ी कयो। जीअरो को नेक साल इंसानु आहे, हुन खां दुआ कराइण जी मना कान्हे, माण्हू वञे दुआ घुराए, पर वफ़ात करे वियो, हाणे हुन वटि का शइ कान्हे। सईद बदीउद्दीन शाह रशीद रहमतुल्लाह अलैह चवंदा त तजुबा मुशरिक जे अकुल ते, जंहिंखे पीर खे, जंहिं वलीअ खे हू पंहिंजो दस्तगीर सम्झे पियो, मुश्किल कुशा सम्झे पियो, जंहिंखां मुरादूं घुरे पियो, काल उहो पीर मरी वियो, पंहिंजे हथनि सां हुनखे तड़ ॾिनई, पंहिंजे हथ सां हुनखे कफ़न ॾिनई, निमाज़ जनाज़ा जे लाइ बि खट ते हुनखे 4 माण्हू खणी विया आहिनि, माना 4 माण्हू जे कुल्हे जो मोहताज आहे। ऐं जेकॾहिं दफ़नाइनि न हा त धप करे वञे हा, जेकॾहिं हुनखे दफ़नाइनि न हा त बदबू करे वञे हा। इंसान आहिनि, साह सुराओ आहे, साह खां पोइ इंसान में छा आहे, अलाह साईं रहम करे। हाणे जॾहिं हुनखे पाण कफ़नाए, पाण वेंजारे, पाण दफ़न करे ऐं क़बर तयारु कई अथसि, हाणे हुन ते 4 पड़ विझी हिकिड़ो मक़बरो ठाहे ऐं चए थो ॾियार ॾातार, ॾातार का शइ ॾियार। यानी मुशरिक जे अकल ते अफ़सोस आहे, जेको तुंहिंजे कुलनि जो कल मोहताज हो, उहो दस्तगीर कीअं थियो। त मुंहिंजा भाइरो दोस्तो, तौहीद जो मौज़ू तमामु वसी आहे। इन मुख़्तसर वक़्त में मूं तव्हांजे साम्हूं इहा ॻाल्हि अर्ज़ु रखी आहे त मुंहिंजा भाइरो दोस्तो, अक़ीदो पंहिंजो ख़ालिस कयो, शिरक खां बचो। मुशरिक जी का माफ़ी कान्हे। इन्नहु मन युशरिक बिल्लाहि फ़क़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नह व मअवाहु अन्नार। अल्लाह साईं फ़रमाए थो, जंहिं अल्लाह सां शिरक कयो उनजी का माफ़ी कान्हे, उनजो ठिकाणो दोज़ख आहे। ऐं हदीस क़ुदसी आहे, जामे तिरमिज़ी जे अंदरि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इरशाद मौजूदु आहे। क़ुदसी हदीस आहे, अल्लाह ताला फ़रमाए थो, या इब्न आदम लौ लक़ीतनी बिक़ुराबिल अर्ज़ि ख़ताया सुम्मा लक़ीतनी ला तुशरिक बी शैया ललक़ीतुका बिक़ुराबिहा मग़फ़िरा। ए आदम जा पुट, जेकॾहिं तुंहिंजा गुनाह एतिरा थियनि जो हिन धरती खां शुरू थियनि ऐं वञी आसमान ताईं पहुचनि, पर तो शिरक न कयो हुजे त आउं तुंहिंजा ए समूरा गुनाह माफ़ करे छॾींदुसि। शिरक जी हालत में जेको माण्हू मरी वियो उनजी का माफ़ी कान्हे। हा, मौत खां पहिरीं जेकॾहिं तौबा करे, अल्लाह साईं गफ़ूर रहीम आहे। सहाबा जेके बि हुआ दौरे जाहिलियत में उहे बि बुत जी पूॼा कंदा रहिया, पर जेॾी महिल पंहिंजी हयातीअ में, पंहिंजे सिहत में मौत खां पहिरीं अल्लाह ताला खां माफ़ी वरितऊं, मुस्लमान थिया। अल इस्लाम यहदिमु मा कान क़ब्लहु, इस्लाम आणण सां उन्हनि जा पूरा जेके अॻियां गुनाह हुआ, शिरक या जेके बि गुनाह से माफ़ थी विया। त मुंहिंजा भाइरो दोस्तो, तौहीद खे ख़ालिस करण खां सवाइ न अमल क़बूल पवंदो। अल्लाह साईं पंहिंजे नबीअ खे वार्निंग ॾिनी सूरह ज़ुमर जे अंदरि, लाइन अशरक तला यहबतन अमलुक। ए मुंहिंजा हबीब, जेकॾहिं तव्हांजे अक़ीदे में बि शिरक हूंदो त तव्हांजा बि अमल ज़ाया थी वेंदा। हाणे असां कहिड़ी बाग़ई मूरी आहियूं?
असांजी कहिड़ी हैसियत आहे जॾहिं इमामुल अंबिया खे एॾी वॾी वार्निंग ॾिनी वई आहे। हालांकि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में असांजो इहो अक़ीदो आहे अल्लाह सुब्हानहु व तआला खेनि मासूम अनिल ख़ता बनायो, गुनाहनि खां पाक हुआ, पर गुनाह जे इरादे खां पाक हुआ। शिरक त हिकिड़ो कबीरो ऐं वॾो गुनाह हुआ, पर तब अल्लाह साईं तंबीह कई त जेकॾहिं तव्हांजे अक़ीदे में बि शिरक अची वेंदो न मुंहिंजा हबीब, त तव्हांजा बि अमल ज़ाया थी वेंदा, वल तकूनन मिनल ख़ासिरीन, ऐं तव्हीं बि खसारो खणण वारनि मां, नुक़सान खणण वारनि मां थी वेंदो। तौहीद मुंहिंजा भाइरो असां पंहिंजी ख़ालिस कयूं, इबादत अलाह लाइ करणी आहे। रुबूबियत यानी काइनात जो निज़ाम जॾहिं अलाह हलाए थो त बीमार थियूं त बि रब जे दर ते अचूं, रोज़ीअ में तंगी अचे त बि रब जे दर ते अचूं, ऐं दुनिया जी का बि मुश्किलात मुसीबत अचे अलाह जे दर ते अचूं। जो रब फरमाए थो अम्मन युजीबुल मुस्तर इज़ा दआ, केरु आहे जेको मजबूर जी दुआ खे ॿुधे थो, वयक्शिफु सू, ऐं तकलीफ़ुनि खे हटाए थो। अलाह साईं फरमाए थो मूंखां अलावा ॿियो केरु बि कोन अथव। त मुंहिंजा भाइरो दोस्तो, अक़ीदा आहे तौहीद बुनियाद अथव इस्लाम जो। जेकॾहिं असां नमाज़ूं पढ़ंदा रहियासीं, ज़कातूं बि ॾींदा रहियासीं, ऐं हज बि कयासीं, उमरा बि कयासीं, इस्लाम जी वॾे में वॾी ख़िदमत बि कईसीं, पर तौहीद ख़ालिस न आहे। अलाह ताला जे दर अचे थो, मज़ारुनि ते वञे थो, अलाह खां बि ॾिजे थो पर मख़लूक खां बि ॾिजे थो। बीमारी थिए थी मज़ारुनि ते, दरगाहुनि ते। अॼुकल्ह वरी चङा भला माण्हू समदल सोल माण्हू जंहिंमें बीमार थींदा आहिनि त लही ईंदा आहिनि तावीज़नि ते, धागनि ते, तावीज़नि ई धागनि ते। हालांकि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े माण्हू जे हथ में कड़ो ॾिसनि था। मुस्नद अहमद जी हदीस आहे, ॿियनि किताबनि में मौजूदु आहे। पुछूं अथई छा ला पातो अथई, चइसि फलाणी बीमारी आहे, पर हुननि खे ला खणी हीअ तुंहिंजी बीमारी वधाईंदो, हिन मां तोखे कतई शफ़ा न मिलंदी। ऐं ॿी हदीस में फरमायो मन अल्लक़ तमीमतन फ़क़द अशरक, जंहिं तावीज़ को बि टंगियो। ऐं हिते इहा ॻाल्हि सम्झंदा हलो, अॼु कुझु दोस्त चवंदा आहिनि क़ुरानी तावीज़ जाइज़ आहे। तावीज़ मिड़ई तावीज़ आहे, क़ुरान मां ठाहिजे या अंगनि अखरनि मां ठाहिजे, तावीज़ बिल्कुलु हराम आहे, बिल्कुलु हराम। क़ुरान खे अलाह साईं शिफ़ा चयो आहे, क़ुरान खे अलाह साईं शिफ़ा चयो आहे। शिफ़ा आहे पढ़ण सां, दम करे सघिजे थो। सूरह फातिहा जो आख़िरी टे जेके सूरतूं क़ुरान जूं, कुल हुवल्लाहु अहद, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक़, कुल अऊज़ु बिरब्बिन नास, इन्हनि जो दम करे सघिजे थो। दम जी मना न आहे, पर तावीज़ शिरक आहे। पढ़ण में शिफ़ा आहे, अमल करण में शिफ़ा आहे, टंगण में कान्हे। पोइ ईअं त माखी बि शिफ़ा आहे। क़ुरान फरमाए थो फी शिफ़ाउल लिन्नास, माखी में शिफ़ा आहे। पोइ शीशो ॿधो न ॻिचीअ में, शीशे में सॻो विझी धागो विझी ॻिचीअ में ॿधी छॾिजे न, शिफ़ा थी वेंदी। माखी त खाऊं था, वापरायूं था, इस्तेमालु कयूं था, पोइ सम्झूं था त शिफ़ा मिलंदी। ईअं क़ुरान मजीद पढ़ण सां शिफ़ा मिलंदी। बहरहाल मुंहिंजा भाइरो दोस्तो, हीउ मौज़ू ॾाढो वसी आहे, ऐं असां मां हर हिकु मुस्लमान खे घुरिजे त पंहिंजी ज़िंदगी में कम अज़ कम हिकिड़ो भेरो इन मौज़ू खे जे पढ़ियलु आहे त तौहीद जे हवाले सां किताब मौजूदु आहिनि। शाह साहिब रहमतुल्लाह अलैह जो किताब अथव ख़ालिस तौहीद। घटि में घटि ज़िंदगी में हिकिड़ो भेरो हुनजो मुतालियो कयो। ऐं जेकॾहिं तव्हां मुतालियो पढ़ियलु न आहियो त पंहिंजे कंहिं पुट खां, भाइटे खां, भाणेजे खां, कंहिंखां पोइ किताब ज़रूरु पढ़ायो, त जीअं तव्हांखे तौहीद जो फ़हम हासिलु थिए। उनखां पोइ ॿिया बि बेशुमार किताब हिन मौज़ू ते मौजूदु आहिनि। ऐं जेकॾहिं एतिरी तकलीफ़ असांखे नथी थिए न, त जेकॾहिं असां माना ऐं मफ़हूम सां सूरह इख़लास यानी कुल हुवल्लाहु अहद खे पढ़ी वठूं न, त इनशाअल्लाह असांजो अक़ीदो ख़ालिस थी वेंदो। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। तौहीद जो मुंड, तौहीद जो ख़ुलासो इन सूरत में मौजूदु अथव। इन सूरत खे रुगो माना ऐं मफ़हूम सां पढ़ी वठंदव त अल्लाह जे फज़ल सां शिरक खां बची वेंदव, तौहीद जी मारिफत ऐं सम्झ हासिलु थी वेंदी। वक़्तु मुकमल थी वियो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला इन अहम ऐं बुनियादी मौज़ू खे असां सभिनी मुस्लमाननि खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, शिरक खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला असां तव्हां सभिनी खे क़ुरान ऐं सुन्नत ते सही माना में अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।